खाधे खां पोइ मिठो खाइण जो रवाज या रस्म अलॻि ॻाल्हि आहे, पर इहा पाण सॻोरनि जी सुनत पिणु आहे। सिहत जे माहिरनि बि मुख़्तलिफ़ तहक़ीक़ुनि खां पोइ इहो साबित कयो आहे त खाधे खां पोइ मिठाण खाइण सां मादे में मौजूदु कुझु बैक्टीरिया एक्टिव थी वञनि था, जेके खाधे खे हज़म करण में मददगार साबित थींदा आहिनि। इहो ई सबबु आहे त खाधे खां पोइ मिठाण खाइण सिहत जे लाइ फ़ाइदेमंद हूंदो आहे, पर इन हवाले सां मिठाण जी चूंड करण जी बि वॾी अहमियत हुजे थी। केतिरा ई माण्हू खाधे खां पोइ मिठाण वारियूं अजीब अजीब सणबियूं शयूं खाईंदा आहिनि, जेके जिस्म जी थोल समेत सिहत लाइ नुक़सानकार साबित थी सघनि थियूं। उन करे खाधे खां पोइ रुॻो अहिड़ो ई मिठाण खाइण घुर्जे जेको वात खे मिठो करे ऐं ॿियनि मसइलनि जो सबबु बि न बणिजे। इन लाइ मिस्री तमामु बहितरीन मिठाण साबित थी सघे थी। खाधे खां पोइ मिस्रीअ सां थोरा वॾफ गॾाए चॿाड़ण सां हाज़मे ते तमामु सुठा असर पवंदा आहिनि। इन सां हिक पासे त खाधो जल्दी हज़म करण वारा बैक्टीरिया तहरुक में अचनि था ऐं ॿिए पासे इन जा के बि नुक़सान नाहिनि हूंदा। साह में धप, ॾंदनि ऐं वात में मौजूदु बैक्टीरिया जे करे थींदी आहे। मिस्री चूसण सां उहे बैक्टीरिया ख़तम थी वेंदा आहिनि, जेके वात में धप जो सबबु बणिजनि था। इहो ई सबबु आहे जो मिस्री खाइण सां न रुॻो वात मां धप ख़तम थींदी आहे, पर ताज़गीअ जो अहसास बि थिए थो। मिस्रीअ जो इस्तेमालु दिमाग़ ऐं अखियुनि जी रोशनीअ जे लाइ पिणु फ़ाइदेमंद हूंदो आहे। गरम खीर में मिस्री जी ॻरी विझी पीअण सां दिमाग़ जी थकावट ख़तम थींदी आहे ऐं याददाश्त बहितर थिए थी। मिस्री खीर में मिलाए खाइजे या उन जूं ॻरियूं चूसजनि त इहा अखियुनि जी रोशनीअ जे लाइ इंतिहाई अहम किरदारु अदा कंदी आहे। जेकॾहिं बादामनि, वॾफनि ऐं मिस्रीअ खे कुटे फकी ठाहे राति जो सुम्हण वक़्तु हिकु चमचो खीर में विझी पीजे त अखियुनि जे नूर ऐं दिमाग़ी सलाहियतुनि में वाधि करे सघिजे थी। रत जी खोट इंसान जे जिस्म में मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो सबबु बणिबी आहे। हूअं त रत जी खोट जा केतिरा ई सबब हूंदा आहिनि, पर रत जी खोट हाज़मे जी ख़राबीअ जे करे बि थींदी आहे, जेका मिस्रीअ जे इस्तेमाल सां ख़तम करे सघिजे थी। मिस्री खाइण सां रत जे ॻाढ़नि जुज़नि में वाधि थींदी आहे, जंहिंसां जिस्म मां रत जी खोट ख़तम करे सघिजे थी। थोरी मिस्री जी ॻड़ी ऐं कारा मिर्च गॾाए खाइजनि त गले जी सोज मां छुटकारो माणे सघिजे थो। जॾहिं त इन सां कारा मिर्च गॾाए खाइजनि त हर क़िस्म जी खंघि मां बि जिंद छॾाए सघिजे थी।